पोइ में छा थो सोची? जीअं तव्हां संगति सलाह मां न बदल आहियां। पोइ मुंहिंजे ॻोठ था हलूं जेसिताईं रुस्तम हिते वापसि अचे। पोइ निकिरी हलो। छा पिया सोचो? इन खां अॻे जे असांजे पोयों खां बाहि भरे तंहिंखां बहितर आहे त निकिरी हलो। अचो। लाश खड़ा है, गाड़ी में रख रहा है। ये सही। अच्छा अख्तर। ना ना ना। छा थियो करीम? छा थियो? खेर त आहे? पुलिस ऋण बारे ॾिनो आहे आचर। पुलिस ऋण बारे ॾिनो आहे। हाणे त असां घर में बि नथा वेही सघूं। तव्हांजे ॻोठ मथां बि पुलिस जो छापो लॻो छा? राति असांजे ॻोठ जे मथां छापो हुयो ऐं अॼु सुल्तान जे बाग वारे नंबर जो घेरो हुयो, जंहिंमें ॿुधण में आयो आहे त रुस्तम जा समूरा साथी मारिजी विया आहिनि। छा रुस्तम जा साथी मारिजी विया? सुठो थियो, ॾाढो सुठो थियो। जेके कमज़ोर आहिनि उन्हनि खे जीअण जो को बि हक़ न आहे। पोइ बि आचर असांजा प्याले भाई आहिनि। असगर कहिड़ो असां उन्हनि सां गॾु खाधो आहे जो प्याले भाई आहिनि? खणी जे गॾु न आहे खाधो, पोइ बि ज़िंदगी जे रुख सां बराबरि पिया था हलूं। खणी जो ज़िंदगीअ जे रुख सां ॿिन्ही जी मंज़िल हिकु हुजे, पर पोइ बि उन्हनि ऐं असां में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। मूं मथां जेके मुसीबतुनि जा पहाड़ किरिया आहिनि, जेकॾहिं उन्हनि मुसीबतुनि जो चोथों हिसो बि उन्हनि जे मथां किरे हा त हू केतिरा ॾींहं अॻु दम टोड़े वञनि हा। आचर हिन वक़्तु तुंहिंजे करे असांजे मथां बि मुसीबतूं किरणु शुरू थियूं आहिनि। अदा जेल में आहे ऐं मूंखे को बि अहिड़ो माण्हू नथो सुझे जेको अदा खे छॾाए अचे। घबराए न करीम, जेकॾहिं तव्हांजे मथां मुसीबतूं मुंहिंजे करे किरियूं आहिनि त उन्हनि खे हल बि मां कंदुसि। मां कोशिश कयां थो तव्हांजे भाउ खे छॾाइण जी। मुंहिंजो हिकु अहिड़ो दोस्त आहे जंहिंजी पुलिस में वॾी पहुच आहे। मां उनखे चई तव्हांजे मथां पुलिस जो ज़ोर घटायां थो। कोशिश कर आचर, कोशिश कर। पुलिस हाणे घर में त छा पर ॻोठ में बि दाख़िल थियण नथी ॾे। तमामु जल्द उन जो बिलो करे थो वठां। कोशिश करे उनखे राति ई मोकिलियां थो।
त जीअं तव्हां मथां पुलिस जो ज़ोर घटिजे। हाणे छा सोचो अथई अनवर? यार हाणे मां मजबूर आहियां छो त रईस वारा साईं बाबा खां थी विया आहिनि। चइबो त साईं बाबा बि असांखे पनाह कोन ॾींदो। साईं बाबा हुननि सां वाइदो करे चुको आहे, पर हिते त रही सघूं था। मुंहिंजो जेको हाल आहे उहो हाज़ुर आहे, पर कंहिं वक़्तु बि ॻाल्हि खुली सघे थी। ऐं पोइ वारिस खान वारनि खे यार मां मिसकिन किथे थो रोके सघां। वरी किथां जो प्रोग्राम ठाहियो अथई? थी सघे मथे बलोचिस्तान साइड निकिरी हलो। इहो सबूरो पंधु करणो पवंदो। ईअं करे जो सभिनी स्टाफनि ते हिन महिल रही सघा माण्हू बि कनि ऐं असांखे विचां पंधु हलिणो पवंदो, तॾहिं वञी मांखे रिसकल सां उतो निकितासीं। स्टाफ ते रुस्तम बीठो हुयो, शायदि तव्हांजी हुन मथां नज़र कान पई। वाकई तो इशारो कयो पर मां ॾिसी कोन सघियुसि। इहो रुस्तम केरु आहे? आहे हिकिड़ो सिर फिरियो। एॾनि घणनि ई सिर फिरनि जा असां दिमाग़ ठीकु करे छॾिया आहिनि। फिलहाल छॾियोसि त भली वते पंहिंजा ज़ोर लाईंदो। सरकार इन खां अलावा इहो सोराब असांजो सॼो ॾींहुं पीछो कंदो रहियो। चइबो त इहो सोराब अञा ताईं तव्हां सां सही नथो हले। जेकॾहिं सालो न हुजे हा न त घणा ॾींहं अवल सबक़ सेखारे छॾिया असां। किथे असांजे कम में त रुखनो न विझंदो। हाकिम खान जेकॾहिं रुखनो विधई त हुनजो बिलो करे वठंदासीं। वैसे ई बादशाही जो ख़ैर। रमज़ान तूं हिते कीअं? सरकार कम जी ॻाल्हि खणी आयो आहियां। कम जी ॻाल्हि? जी सरकार। पोइ ॻाल्हि कर न, ख़ामोश छो आहीं? कार जंहिंजी अव्हांखे तलाश आहे उहे शोरा ऐं शोरी पहिरीं राति बचल वटि रही उतां निकिरी विया आहिनि। काॾे निकिरी आहे इहा का बि ख़बर न आहे। बाक़ी उन राति घर में वञनि पिया त उन्हनि खे मुंहुं ॾिठो, हाणे काॾे विया इहा त बचल खे ख़बर हुई। एॾो वॾो कूड़ बचल असां सां एॾो वॾो कूड़ हणी वियो। हकीम हुकुम कयो सरकार। वञो ऐं वञी बचल खे वारनि खां गिले हिते वठी अचो। ॾेखारियांसि त वारिस खान सां कूड़ ॻाल्हाइण जो कहिड़ो अंजाम हूंदो आहे। इजो तो वठी चांसि। चइबो त इहो पोड़ो पंहिंजनि जी जान बचाइण थो चाहे। केतिरो बचाईंदो हाकिम खान? पर जेकॾहिं बचल इहो मूंखे अवल ॿुधाए छॾे हा त मुंहिंजे कार खां बची वञे हा, पर हाणे बचल खे मुंहिंजे कार खां केरु बचाईंदो? केरु बचाईंदुसि? रुस्तम वापसि तॾहिं वठी वेंदे जॾहिं हू हथ ईंदा जो सब सिर्फ़ तूं असांखे छोकिरे जे चाचे सां मिलाए। वारिस खान एतिरी त चोतर बाहि ॿारे छॾी आहे जो हुननि बचणु नामुमकिन आहे। कुझु बि थिए जो सब, कुझु बि थिए, भली वारिस खान दोज़ख जी समूरी बाहि हिलाए अचे ज़मीन ते पिटो करे, पर उन्हनि मासूम जी ज़िंदगी हर हाल में बचाइणी आहे, हर हाल में। उन लाइ चाहियूं था त असां वारिस खान जन खां पहिरियों उन्हनि खे असां ॻोल्हे हथु कयूं। ठीकु आहे रुस्तम, मां बचल खे कंहिं न कंहिं तरीक़े सां वठी थो अचां, वधीक तव्हां मालूम कजोसि। त पोइ हिते बि वक़्तु न वञाए, हींअर जो हींअर वञ ऐं कंहिं बि तरीक़े सां बचल खे हिते वठी अच। मां बचल खे कंहिं न कंहिं तरीक़े सां हिते वठी थो अचां, वधीक तव्हां मालूम कजोसि। ठीकु आहे।
बचल सां कोन मिले छा? बचल खे रेस जा माण्हू खंबियूं खाई पिया। अगरि जे रेस जे कहर को बची वियो त राति ॾींहुं मिलंदासीं। मूंखां गलती थी वई सरकार, मूंखां गलती थी वई। मूंखे माफ़ कयो सरकार, मूंखे माफ़ कयो, मूंखे माफ़ कयो। तोखे तुंहिंजी ग़लती जी सज़ा ज़रूर मिलंदी, पर हिन खां अॻु इहो ॿुधाए छोरे खे काॾे कढी छॾियो अथई? सरकार, मुंहिंजे छोकिर खे माफ़ी नथी मिली सघे। माफ़ी? माफ़ी? सो भी वारिस खान खां माफ़ी? न बचल न, वारिस खान ग़लती जी सज़ा ॾींदो आहे, माफ़ी न। ॿुधाए बचल, मूंखे ॿुधाए त छोरा किथे लिकियल आहिनि, ॿुधाए। सरकार, साईं जे घोट, साईं जे नौकर अनवर जे घर तरसल आहिनि, अनवर जे घर तरसल। हाकिम खान, पंहिंजे मुजरिम खे जेका सज़ा ॾियणी अथई ॾेसि। इन लाचार खे कहिड़ी सज़ा ॾींदुसि? हे त हाकिम खान जी ॾह बि कोन झले सघंदो। मां सज़ा ॾींदुसि पंहिंजे असुली मुजरिम खे, जंहिं मुंहिंजी दिल जी दुनिया खे तबाह कयो आहे। सुभाणे सिज उभरण सां ई तुंहिंजा दुश्मन तुंहिंजे कदमनि में हूंदा। हींअर छो न हलो वारिस खान, हींअर छो न हलो? सिज उभरण जो इंतज़ार मूंखां छो थो कराए? वारिस खान छो थो कराए? हिनमहिल मुर्शिद साईं आराम में हूंदो, ऐं मां नथो चाहियां त मुर्शिद जे ॻोठ ते हुनजी इजाज़त खां सवाइ हलां कयां। अॼोकी राति सबुर कर हाकिम खान, अॼोकी राति सबुर कर। वारिस खान कयां थो इंतज़ार, पर अॼोकी राति मुंहिंजे लाइ क़यामत बणिजी गुज़रंदी। हकीम, हिन पोड़े उठ खे वञी ॿाहिरि उछलाए, ऐं हुन खां पोइ मुंहिंजे दोस्त हाकिम खान मथां गुज़रंदड़ क़यामत जहिड़ी राति खे थोरो हसीन बणाए। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। वेचारे जमाल जी तबियत सही कान्हे का, हिते वेहण खां त वञी उन खां पुछी अचो त का हुन जे दिल खे बि दिल जाए थे। चाची, मुंहिंजी त जबाज़ू सां दुश्मनी लॻी पई आहे, हुनजे करे मां त हुननि जे घर नथो वञी सघां। अरे वॾियूं दुश्मनियूं आहिनि तुंहिंजूं? हाँ, शर्म ऐं हया को ॾेई सभु कुझु अथई। चाची, पंहिंजे पोते खे सम्झाए छॾ, असां सां गंदो खोसे न त बेमौत मारियो वेंदो। ठहियो हाणे ठहियो, तूं बि घणो दाना न थियो। ज़मत तूं मात कर, मुंहिंजे दिमाग़ में मतलब घुमे थी खाती आहे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। मां चवांव थी घणी ॾियारी न हणो, वञो वञी हुतां वॾे जमाल वटों थी अचो। चाची, कुझु बि थिए मां न वेंदुमि, मुंहिंजूं वॾियूं दुश्मनियूं आहिनि। तुंहिंजूं दुश्मनियूं आहिनि? मां थी तोखे ॿुधायां त कीअं दुश्मनियूं थींदियूं आहिनि। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। भली खैर हुजे, सदा खैर हुजे। चाची, केसां वञूं था होश मां न निकिरो। उथ पोइ हलूं, पंहिंजी बेइज़ती कराईंदे मूंखे बि कुझु को ॼाणाईंदे। अरे जे पहिरें चवण सां हली हा त एॾी बेइज़ती कोन थी हा। हल हल। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे। छोराई हो, हथियार रख हथियार। ये तो चाची मूंखे हथ सां माराईंदी, मां ही हथियार हथ कुझु नथो रखी सघां। अॼुकल्ह असांजूं दुश्मनियूं वधी वियूं आहिनि, आसमान सां ॻाल्हियूं थियूं कनि। अरे ख़बर आहे तूं एॾो ठहू को आहीं। जे सुको पादर रहियो मैं त सॼो साल इहो मोह सिॼो पियो ॾी। हल होॾे त हाणे बि मर्द थी पिटबा। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। मां थी चवां त जे मां मर्द माण्हू हुजां न त हिननि खे अहिड़ी सेखत ॾियां जो मोए खां पोइ बि पिया छिरक भरनि। अम्मा, हाणे सॼी वाट घिटी में विढ़ंदा वेंदा। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। ॿई जानवरनि खां वधीक था विढ़नि पिया, वधीक था जानवरनि खां विढ़नि। अल्लाह को सानिया ॾियनि, बाक़ी ॾींहों ॾींहुं वञेनि थो दिमाग़ ख़राब थींदो। पहिरें कोन सुधरिया, बाक़ी हाणे अची अछी दाढ़ी में सुधरंदा। अहिड़ी अम्मा है। सची आहे अम्मा,
हिननि जे सुधरण जी मुद ई चढ़ी वई। चाचा चवे तो कुछ करे जाए। ना मां कुछ भी कोन थो वणे। चाचा चाय पीअंदव? चए मन बाबा त दिल नथी चए। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा अदा भले भले किया खुशादा कुछ बड़े फरक पड़िया। अदा बचाया छा पियो ॾिसी? ॾिसां पियो ते मुंहिंजा दुश्मन मजदू ऐं जबादू त कोन्हनि। हा रे हा सभु तुंहिंजा दुश्मन आहिनि। ठाऊ कॼा आयो दादा कुझु चई? हा अला 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 राला अदा तू छॾे नी ॻाल्हि खे, तू ॾे हवाल कीअं अचणु थियो आहे? अदा तुंहिंजी तबियत ॾिसण आयासीं। हाणे तबियत कीअं अथई? अल्लाह जो शुक्र आहे, अॻे खां बहितर आहे। हल जे पौधा सफ़ा सुकी हुई, लॻे थो त केसर जो मज़ तोखे वको से पियो आहे। छा छा थो चई? अरे ख़ैर घर ओ निभागा ख़ैर घुरो ख़ैर। हल जे पौधा ॾिसी कोन थो, हिनखे केसर न आहे त पक शुगर अथसि। वंज जे किसी तंग बि सुकी वई अथसि त हिनखे पोल जा फुदा बि न पिया था न। अबा तूं मुंहिंजी तबियत पुछण आयो आहे या बीमारियूं ॿुधाइण आयो आहे? चाचा पशु मां कोन थो चां, होॾे ॾिस अखियूं सॼियूं साऊं थी वेंदसि, साई अखियुनि मां तिमेज पती। हल जे लॻे थो हिनखे हेपाटाइटिस बी डी सी एफ जी एच आई जे के एल एम सभु अथसि। अदजी बतन दिए जो बीमार त हिनखे खाधा पीआरे वत खाधा पीआरे वती हेपाटाइटिस एस बि अथसि। अरे अरे वॾो को मनहूस छोरो आहे, जॾहिं खां आयो आहे रुगो निभागियूं बीमारियूं ॿुधाइण शुरू कयूं अथई। सच कदो हूंदो आहे, चओ त मां चिरियो पवन। हाणे बस कर निभागा बस कर। अल्लाह खेद कंदो बाक़ी लॻे कोन थो त को खेद थींदो। वॾो को मनहूस छोरो आहे। ओ अदा मूंखां पुछ न, मूंखे ख़बर आहे त इहो निभागो केॾो मनहूस आहे। असां अलाए कीअं पंहिंजे छोरे सां गुज़ारियूं। बाबा चाय करे वठां? अरे अम्मा अला वॾी हयाती ॾींदी, वारो कर मुंहिंजी मां मथो फाटियो पियो। चांहि जो कप करे वठ त जेसि ताईं मां अधे खां हालो वालो ओड़े वठां। हा दा ॿियो कहिड़ो हाल आहे? हाणे कीअं तबियत ख़ुशि आहे न? अॻे खां मेरी फर्क चढ़ी आहे। हा अलाह चङाई कंदो, अलाह चङाई कंदो। हिनो न बोल। रेसा त साफ़ कया, बाक़ी तव्हां ई रहियल आहियो। मां उन्हनि खां चाचा मुख़्तलिफ़ आहियां। साल में सभु हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, को बि कंहिंखां मुख़्तलिफ़ न आहे। मां सिर्फ़ु तव्हां खां इहो पुछणु आयो हुउसि त राति रेस अव्हां खां छाजे मुतालिक़ पुछा कई? शुक्र जे पोयां पियल आहिनि। तव्हां उन्हनि जो ॾस हक़ीक़ी ॾिनो या ग़लति ॾस ॾिनो? अबा पोड़ा संद आहिनि, किथे तो रेस जी सट सही सघां। मूंखे ॿुधाईंदो त खेरल किथे आहे? साईं जे ॻोठ अनवर वटि रहियल आहिनि। हिन वक़्तु ताईं रेस उन्हनि खे पूरो करे छॾियो।
असद मूंखे लॻे थो त असांखे ग़लति रस मिलियो आहे।